अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, सोबोदेरो तालका प्रेस क्लब जे सहाफ़िन पारां नाइल SHO सोबोदेरो अकबर आलमानी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी हिंगोरजा जे रिपोर्टर अज़ीज़ मेमण मूजिब उन मौक़े ते इमदाद हुसैन ओठे, जमाल महमूद खोड़ो, औरंगज़ेब पीरज़ादो, लाल लिनो मल्हा, फज़ल मंगी, आशिक शेख, मंजूर संद, अली बख्श सोलंगी, मुनसिफ अबड़ो, ज़हूर जामड़ो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त हाई कोर्ट सखर पारां पाबंदी लॻल SHO सोबोदेरो सहाफ़िन ख़िलाफ़ कार्रवाई करे रहियो आहे, संदनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।